हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभु? आशा आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा, जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा। मूंखे उमेद आहे त तव्हां मुंहिंजा पहिरियों वारा वीडियोस त ॾिठा ई हूंदा। अॼु मां तव्हांखे हिकु मज़मून ॿुधाईंदसि जंहिंजो विषय आहे अमूल्य सौगात, माना क़ीमती सूखड़ी। सचो दोस्त उहो आहे जेको असांखे मुसीबत जे वक़्त में साथ ॾिए। दोस्त असांजी ज़िंदगीअ जो साथी आहे, असांजी ख़ुशियुनि जो खज़ानो आहे। अचो त असां इहो मज़मून ॿुधूं। दुनिया जे सभिनी ख़ूबसूरतनि रिश्तनि मां हिकु रिश्तो दोस्तीअ जो आहे। दोस्त स्ट्रीट लाइट वांगुरु हूंदा आहिनि, हू असांजी ज़िंदगीअ जी राह रोशन कंदा आहिनि। इन रीति असांजो सफ़र आसान थी पवे थो। हिकु सही ऐं सुठो दोस्त असांजी ज़िंदगी बदिलाइण में अहम भूमिका थो निभाए। ज़रूरी न आहे त अव्हांजा दोस्त समाजिक दायरे वारा ई हुजनि। केतिरा ई भेरा भॻवान खेनि अलॻि अलॻि रूपनि में मोकिलींदो आहे। पशु पखी बि अव्हांजा दोस्त थी सघनि था। केतिरा ई भेरा अचानक अहिड़ा माण्हू मिली वेंदा आहिनि जेके ख़ुदि बि हिकु ईमानदार दोस्त जे तलाश में हूंदा आहिनि। खोजनिक मूजिबि पुराणनि दोस्तनि जो हुअणु शख़्सी ख़ुशीअ सां जुड़ियल आहे। ज़िंदगीअ में ख़ुशि रहण लाइ रुपयनि जो ढेर, वॾा महलात, महांगियूं गाॾियूं, ऊचे पद जो हासिल थियणी ख़ुशि रहण लाइ काफ़ी न आहे। इहे सभु शयूं कुझु पलनि लाइ ख़ुशी थियूं ॾियनि, लेकिन दोस्त हमेशह असांजी ख़ुशीअ खे क़ाइमु दाइमु रखण जो कमु कनि था। जीवन जी बैटरी चार्ज करण लाइ दोस्त हुअणु ज़रूरी आहे। हिकु बहितर ऐं सचो दोस्त उहो आहे जेको अव्हांजी राह में आयल मुश्किलात जो हल कढे। हिकु सचो दोस्त उहो आहे जेको तव्हांजी दिलि जी ॻाल्हि खे सम्झे। दोस्तीअ खे लंबे वक़्त ताईं क़ाइमु रखण लाइ अव्हांजे प्रेम ऐं विश्वास जो हुअण बि तमामु ज़रूरी आहे। सुठा दोस्त अव्हांजे जीवन खे साकार थो था बणाइनि। जॾहिं ज़िंदगीअ में रस्ता बंदि थी वञनि था ऐं का बि उमेद बाक़ी नथी बचे, त सुठा दोस्त ई जीअण जो सहारो बणिजी वञनि था। सुठा दोस्त असांखे बुरे वक़्त मां ॿाहिरि कढी वठनि था। बिना दोस्तनि जी ज़िंदगी कंहिं कम जी ज़िंदगी न आहे। असांखे चाहे रोइणो हुजे या खिलणो हुजे, ॿिन्ही हालतुनि में दोस्त ज़रूरी आहे। हिते इहो मज़मून पूरो थियो। हाणे मां इहो वीडियो हिकु शाइरीअ तौरु समाप्त थी करियां। ज़माने से कब के हम गुज़र गए होते, ठोकर न लगी होती तो बच गए होते, बंधे थे तो बस तेरे दोस्ती के ही धागे में, वरना कब के मोतियों जैसे बिखर गए होते। अगरि तव्हांखे इहो मज़मून वणियो त लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा, नोटिफिकेशन बेल ज़रूरु वॼाईंदा। हाणे मिलूं था ॿिए वीडियो में। Thank you. Bye.